नाज़रीन, ख़ानगी कंपनी पारां सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि के रहवासियुनि सां वॾे पैमाने ते ठगी करण ख़िलाफ़ कराची प्रेस क्लब वारो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन ई हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे नजीब नाइज। जी नजीब। जी, कराची प्रेस क्लब वारो वरी तादाद में माण्हू पहुता आहिनि। चवणु आहे त मेमन इंटरनेशनल मैनेजमेंट पारां जेको आहे उन्हनि सां फ्रॉड कयो वियो आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। मेमन वारा न्याज़ बलादी पैसा खणी विया, गाॾीअ जो आसरो ॾेई तक़रीबन हज़ारनि माण्हू खां लुटे फिरे। हर माण्हूअ खां 3 लख, कंहिंजा 50 लख, कंहिंजा 25 लख असां इन्वेस्ट कया। हाणे उहो 2 महीना 3 महीना असांखे ॾिननि पर अफेट ॿिन, उन खां पोइ गायब थी विया। FIR हमारे पास है, जमा कराइए। नेब को कंप्लेन दी है, FIA को कंप्लेन दी है और मेमन ग्रुप, पैराडाइज एलायंस, इनकी बहुत सारी कंपनियां हैं जिनके नामों से अवामों को लूटा जा रहा है और कोई इसका पूछगछ नहीं है। 10 फरवरी की उन्होंने तारीख दी कि आप आके अपने पैसे ले जाना। मैंने पूरा कानूनी तरीके से वेट किया, जो उन्होंने स्टाम्प पेपर पर बना के लिखा था उस हिसाब से देखो मेरे 6-7 महीने उन्होंने बेकार किए और जब मैं वहाँ पहुँचा तो वहाँ ताला लगा हुआ था। कम से कम 90 डेज का जो है ना लेट आवर्स में लेट टाइम दे दे, ताकि जो जब तक वेट करेगा तब तक वो अपनी कंपनी वाइंड अप करके वहाँ से फिर चल के फिर दूसरी जगह पे खोल लेते हैं। हमारे मुल्क में इतने बड़े फ्रॉड या इतने बड़े लोग गेम कर रहे हैं, ना कोई पुलिस पूछती है, ना कोई वजीर आजम, ना कोई हुक्मरान इनके खिलाफ कोई बात करता है। 3 महीने से ज्यादा हो गए और तो सालों से चक्कर लगा रहे हैं, उनको कोई रिस्पॉन्स नहीं मिल रहा, वो लुटेरे भाग गए। जी, कराची समेत मुख़्तलिफ़ शहरनि खां आयल माण्हुनि जो चवणु आहे त मेमन इंटरनेशनल मैनेजमेंट कंपनी नाले जेको आहे उन सां वॾो फ्रॉड कयो आहे ऐं 300 खां वधीक जेके माण्हू आहिनि हींअर हिते गॾु थियल आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त 4 अरब खां वधीक जो फ्रॉड कयो वियो आहे ऐं गाॾियुनि ऐं प्रॉपर्टीज़ जे नाले सां माण्हुनि खे जेको आहे फुरियो वियो आहे। उन हवाले सां उन्हनि पुलिस ऐं लाॻापियल इदारनि खे दरख़्वास्तूं बि ॾिनियूं आहिनि पर अञा ताईं इन हवाले सां कुझु बि न थी सघियो आहे। उन्हनि मुतालबो कयो आहे त इन हवाले सां ख़ासि तौरु सिंध हुकूमत जेको आहे फौरी तौरु एक्शन खणे ऐं उन्हनि सां जिन्हनि माण्हुनि फ्रॉड कयो आहे उहे पैसा मोटाए ॾे ऐं उन्हनि फ्रॉडनि ख़िलाफ़ु जेको आहे कार्रवाई बि कई वञे।